नसीराबाद मां की ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ नसीराबाद डायरेक्टर सेकेंडरी तरफ़ां फर्नीचर जे मुंद में 57 करोड़नि जे मेगा करप्शन ऐं गैरकानूनी सिंगल बैच प्रमोशन्स ऐं प्राइमरी साइट के मुकम्मल तौर नज़रअंदाज करण खिलाफ़ पेटीअल तालुका नसीराबाद के सीनियर अगवाननि साईं मोहम्मद ज़मान झत्याल, साईं सिकंदर अली लाखो, साईं अब्दुल वहीद सीहड़, साईं अब्दुल वहाब वाहूचो, साईं दोस्त मोहम्मद फुलपोटो, साईं असदुल्ला वाहूचो की अगवानी में उस्तादन नेशनल बैंक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वॾी नारेबाज़ी कई। करप्ट डायरेक्टर के हटायो, उस्तादन सां इंसाफ कयो जा नारा हणंदे एहतजाज जो रिकॉर्ड करायो। सेकेंडरी 2012 खां वठी असांखे प्रमोशनूं न ॾिना आहिनि। हू पेसनि ते वञे थो खपाईंदो जेको असांजो रेशो आहे उहो हिनखे मिलणो खपे। जंहिंजो असांजो ज़िले में 125 सीटूं थियनि थियूं, उन मां असांखे न हिकिड़ी सीट बि न ॾिनी आहे, जंहिंजे करे उस्ताद मां परेशान लॻा पिया आहिनि ऐं हुनखे असां घुर था कयूं असांखे जाइज़ रेशो जेको आहे उहो ॾिनो वञे। न ॾियण जी सूरत में असां पंहिंजो एहतजाज अञा वधीक कंदासीं। जो अॼोको मुज़ाहिरो आहे सेक्रेटरी डायरेक्टर लाड़काणो उन खिलाफ़ ऐं डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन लाड़काणो डायरेक्टर सेक्रेटरी जेको आहे त असांजो प्राइमरी जेको रेशो थींदो आहे HST जो उहो रेशो असांखे नथो ॾिए ऐं सीटूं पंहिंजे माना पेसनि ते खपाए थो पियो। ऐं डायरेक्टर प्राइमरी जेको आहे असांजो एजुकेशन उनखे 57 करोड़ फर्नीचर जे लाइ मिलिया, उन जी जांच कई वञे। उन वॾियूं गोभियूं आहिनि फर्नीचर में, स्कूलनि में न बेंचूं आहिनि न कुर्सियूं आहिनि, किथे बि भली केरु अची ॾिसे त कंहिं स्कूल में को फर्नीचर कोन्हे। 57 करोड़ वियो कान्हे, 57 करोड़ स्कूलनि जो आयो आहे डिवीज़न जो। डिवीज़न में 5 ज़िला आहिनि, पैसा काॾे विया? असां चवंदा आहियूं हिननि जी जांच कई वञे।